कमर पारू पातार में भंवर बिरे आकाश बिनी संधी गालड़ी राज कांदी रास जै इश्क के शाबाश जै मोहब्बती मेरिया। साईं गुलाम सिंह रंगरेज़ जे यादि में हिन नंढे प्रोग्राम में शरीक थींदड़ तव्हां सभिनी भेनरुनि भाइरनि खे भलीकार ऐं ख़ासि तौरु साईं गुलाम सिंह रंगरेज़ जी फैमिली उन जी न्याणियूं ऐं पंधु करे परे खां हिन प्रोग्राम में शिरकत करणु आया आहिनि। असां आर्ट काउंसिल पारां उन्हनि खे भलीकार चऊं था ऐं आर्ट काउंसिल जे गवर्निंग बॉडी जे मेंबर ऐं ख़ासि तौरु हिन अदबी कमेटी जे अहम रुकुन डॉक्टर अयूब शेख खे गुज़ारिश कंदुसि त चई पाण तव्हां महिमाननि खे वेलकम चए। डॉक्टर अयूब शेख। तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी अवां हिते आया आहियो ऐं ॿ टे ॻाल्हियूं ख़ालदा मूंखे ॿुध ॿ टे ॻाल्हियूं उहे असांखे हाणे सम्झणियूं आहिनि। हिकिड़ी ॻाल्हि इहा त तव्हां ही पेनाफ्लेक्स ॾिसंदव, हिन में साईं जा किताब अणपूरा आहिनि। डिजिटल मीडिया ते नेट ते उहे किताब रखियल ई कोन्हनि। सिंध जो हेॾो वॾो अदीब, सिंधी अदबी संगत जो हेॾो वॾो अॻवान, पाण हेॾो वॾो तालीमदान, सेक्रेटरी हो सिंधी अदबी संगत जो, त उन जे हवाले सां उन जे किताबनि जी विचूर डिजिटली मौजूदु कोन्हे। हाणे तव्हां ही रुगो साईं गुलाम सिंह रंगरेज़ जी लेवल खे ॾिसो ऐं पोइ वरी जेके इन खां नंढी लेवल ऐं सतह वारा हूंदा उन्हनि सां छा असरु हूंदो डिजिटल मीडिया ते, इहो सिंधी माण्हुनि खे सम्झणु खपे त असांखे असांजो कुझु बि स्टेज ते मौजूदु कोन्हे। हिकिड़ी ॻाल्हि। ॿी ॻाल्हि इहा त जॾहिं असां हिन प्रोग्राम जो इतला सोशल मीडिया ते ॾिनो त गुलशन हदीद मां हिकिड़े दोस्त चयो त साईंअ जो सॼी जमार जो हिकिड़ो दोस्त आहे नूर ख़ैबर, उनखे चओ मोहम्मद अली मांझीअ खे चओ ऐं हैदर दरिया नाले हिकिड़ो माण्हू ॿुधायो त उनखे चओ। हाणे हैदर दरिया शेर महिराणवी मूं हैदर दरिया ॿुधो बि न आहे, सची ॻाल्हि। मांझी त असांजे अॻियां वेठो आहे, मांझी सां त पुराणो तालुक़ु थियो, उहो न हुजे हा त शायदि हिनखे बि न सुञाणो आहे। ॿी ॻाल्हि। टी ॻाल्हि, जेको नूर ख़ैबर आहे उहो किथां अचे त मूं उनखे फेसबुक ते लिखियो त इन्हनि ॿिन्ही महिरबाननि जा नंबर मूंखे ॾियो त मां उन्हनि खे दावत ॾियां। ठीकु, इन जो मतिलबु छा आहे त सिंध जे अदीबनि जी नेटवर्किंग नाकाफ़ी आहे। असां हिक ॿिए सां जुड़ियल न आहियूं, इन पासे ख़्यालु करिणो पवंदो। मिसाल खोड़ अफ़साफ़ी आहिनि, खोड़ अदीब आहिनि, उहे अधु राति मूंखे चवंदा अमेरिका मां फ़ोन करे डॉक्टर फलाणे जो नंबर अथई? हा साईं आहे, इहो त मोकिलिजां। छो अमेरिका बि खुटल आहे सिंधियुनि वांगुरु, इन करे ॻणती न कयो, पर पाण खे असांखे तयारु रखिणो पवंदो। सूरे तीअ सूर कंहिं अण सूरे तीअ सी ओरियो, हुनजो भंझुर न भुरे हूअ वञे पई वहलूर, पिरायाई पूर अॻे खां बि अॻिरो। सो रंगरेज़ साहब जो जॾहिं ज़िक्र कजे थो अॼोके हिन प्रोग्राम में, मां ॼण त कर्ज़ु लाहण पे चाहियो रंगरेज़ साहब जो, त जिन ॾींहंनि में रंगरेज़ साहब जो विछोड़ो थियो त उन्हनि ॾींहंनि में मुंहिंजी बाईपास सर्जरी थियल हुई, तंहिंजे करे आउं मयारी थी पियुसि जो मां हुनजे बठोरे न वञी सघियुमि। ॿीहर को प्रोग्राम थियो त इन तबियत जे करे न वञी सघियुमि। अॼोके प्रोग्राम में मूं चयो त अॼु मूंखे वञणु खपे त मां जीअं रंगरेज़ जी मयार लाहे अचां। रंगरेज़ सां गुलशन हदीद में इलाही साल मूं गॾु गुज़ारियो। असां पाड़े में रहंदा हुआसीं हिक ॿिए जे, काफ़ी ॻाल्हियूं कंदा हुआसीं, काफ़ी किताब साईंअ जा पोआया ऐं आत्मकथाउनि जो किताबु वयास जानी असां जॾहिं वियासीं त हर दफ़े साईं रंगरेज़ खे चवंदा हुआसीं त आत्मकथा त तव्हांखे लिखणु खपे।
ऐं पोइ साईं हुन में ज़िक्र बि कयो आहे पंहिंजे आत्मकथा में त हिननि दोस्तनि जे हिन दॿाव विझण ते, छो त हिकिड़ो मोहम्मद अली पठाण हूंदो आहे जेको माण्हुनि खे दॿाव विझी लिखाराईंदो आहे हिकु त कहाणियूं शाइरी भई फलाणो मौज़ू आहे इन ते त लिखी वठो, त चिड़ंदा अथसि माण्हू त तूं छो नथो लिखी। सो उन जे करे पोइ साईं रंगरेज साहिब जन आत्मकथा बि लिखी। या अहिड़ियूं बि तुंहिंजो हुनजो जेको पुटु हुयो नंढड़ो शफ़ी, उहो ॾाढो जज़्बाती हूंदो ऐं उहो ॾाढो चवंदो यार हिन मां त मां तंग आहियां, मूंखे तंग करे छॾियो अथई। पोइ हिकिड़े ॾींहुं घुराए थी त हिन जो टेस्ट आई आहे ऐं टाइपिंग जो हिनखे कोर्स करिणो आहे, मतिलबु टाइपिस्ट जी नौकिरी आहे। मूं चयो 8 ॾींहं ॾे मूंखे, मां हिनखे टाइपिस्ट तोखे करे ॾींदुमि, मुंहिंजी बि टाइपिंग थियल आहे नंढे त मूंखे टेक्निकली अचे थो। ऐं मां चयो पोइ बि टाइपिंग मशीन जो थींदो, चई टाइपिंग मशीन मूं वटि पियल आहे। मां चयो पोइ त वाह। पोइ इहो असां 8 ॾींहं वाक़ई बि लॻायासीं। एॾो त ज़हीन एॾो कॉम्पिटेंट शफ़ी जो ईअं फॉलो पियो करे शयुनि खे, टेस्ट ॾिनई हुन में पास थी वियो, पोइ हुनजी जॉब बि लॻी वई। त इलाही इहे मतिलबु ॻाल्हियूं थींदियूं, इलाही कचहरियूं थींदियूं पंहिंजे नंढड़ियूं जेके हूंदियूं हिन जूं, उन जॾहिं मंगणियूं थियूं, शादियूं थियूं, त अमां समेत असां सभु साईं रंगरेज़ वटि हूंदा हुआसीं। चाहींदुसि अली आशाधारे जेकी गुज़ारिश आहे त तव्हां अचो ऐं साईं गुलाम सिंह रंगरेज़ ते पंहिंजी जेका लिखत आहे असां नालो पेश कयो। अखियुनि उञ अपार ईअं बि नाहे त का मोहबत मरी वई आहे, ईअं बि नाहे त का मोहबत मरी वई आहे, ईअं बि नाहे अवां बिना का सरी वई आहे। ज़लालतुनि जे नगर में आहियूं मगर ओ साईं, ज़लालतुनि जे नगर में आहियूं मगर ओ साईं, ईअं बि नाहे चङाई दिलि खां टरी वई आहे। अञा बि जाना जतन जीअण जा कयूं पिया था, अञा बि जाना जतन जीअण जा कयूं पिया था, ईअं बि नाहे असांजी हिम्मत ठरी वई आहे। अवां सुखाणे अवां ई ॿोड़ियो अवां ई तारियो, अवां सुकाए अवां ई ॿोड़ियो अवां ई तारियो, ईअं बि नाहे त नाव अवां बिन तरी वई आहे। अञा बि चाहियूं अञा बि पूजूं अवां खे पिया था, अञा बि चाहियूं अञा बि पूजूं अवां खे पिया था, ईअं बि नाहे त का इश्क खां दिलि धरी वई आहे। अञा त सुबुह ऐं शाम साॻिया ई जाम आहिनि, ईअं बि नाहे मए का मोटी मरी वई आहे। असां त सुरहाण जे सफ़र में हयाती काटी, इहो शेर जेको आहे एॾो इम्पोर्टेंट हिन में मूंखे पूरी शाइरीअ में लॻियो त असां त सुरहाण जे सफ़र में हयाती काटी, ईअं बि नाहे घड़ी बि काई खरी वई आहे, पछताव बि नाहे त का घड़ी मुंहिंजी खरी वई आहे। असां मोहबतनि ऐं सुरहाण में गुज़ारियो। गुलाम हुसैन रंगरेज़ जो किताबु अखियुनि उञ अपार जेको ग़ज़ल नज़म वाइन ऐं गीतनि ते मबनी आहे, उन में पंहिंजा उन्हनि जा कुझु लफ़्ज़ आहिनि, पेश लफ़्ज़ मुहाग जा। सुरत संभालींदे ऐं समय सां अॻिते हलंदे दिलि चाहियो, दिलि छा न चाहियो, चाहियुमि त भरियूं किताबनि जूं पढ़ां, चाहियुमि त घणो कुझु लिखां, चाहियुमि त पंहिंजे इर्द गिर्द मौजूदु हस्तनि जे गुणनि खे परखे पंहिंजो बनायां, अणतराशल पथर मां का सुंदर मूरत कोरे पधरी कयां, चाहियुमि त पंहिंजे परावनि जिन खे इस्तलाहनि फ़क़ति पराओ चइबो आहे, चाहियुमि त पंहिंजनि परावनि लाइ नूर नचोए पोरियो करे खेनि का मुहलताई वित बणायां, चाहियुमि त वतन जो वाहिरो थी आझाब लाइ पाण पतोड़ियां, चाहियुमि त वतन वासिन जी गुरबत मुफ़लिसी बदहाली ऐं पीड़ाईअ खे परखे उन्हनि लाइ को ॾढ बणिजां ऐं उन ई पंध ते पुरंदे सरकारी नौकिरी बि पेर करण बावजूदु साईं जी एम सैयद खां वठी आरीसर ताईं कई कोह पंध बि कयमि ऐं उन ई सरकारी इताब जे हेठि बि आयुसि, भोॻियुमि पर पछताव कोन आहे। साईं मोहम्मद अली मांझी साहिब खे असां गुज़ारिश कंदासीं त पाण अचनि। साईं गुलाम सिंह रंगरेज़ साईं डॉक्टर अयूब शेख जी ॻाल्हि कई आहे। साईं गुलाम सिंह रंगरेज़ छाकाणि त आउं हुनजो PTC में शागिर्दु रहियो आहियां। साईं गुलाम सिंह रंगरेज़ हिकिड़ो सुठो उस्तादु रहियो आहे। हुन जा किताब जेके तव्हांजे साम्हूं आहिनि, पर इन खां किताब ॿिया बि वधीक आहिनि जंहिंजा नाला अॻु में वठी चुका आहिनि। साईं गुलाम सिंह आउं
तॾहिं मेट्रिक में पढ़ंदो हुउसि। हिकु भेरो छा थियो त हिकिड़ो आहे जेको थोरो घणो लिखंदो हुओ, उनजो नालो हो अब्दुर्रहीम शाह। अब्दुल हकीम शाह हिकिड़ो सफ़रनामा राइटर आहे। अब्दुल हकीम अली जे दोस्त हो, काफ़ी उनजा सफ़रनामा छपिया बि आहिनि। उन जे ॻोठ जो हो, उनजो माइट हो, उहो लिखंदो हुओ, शाइरी बि कंदो हो। उहो उते PTC कंदो हो। मुंहिंजे ख़्याल में इहो शायदि 86 87 जो दौरु, 87 88 जो दौरु आहे। त इन बल्कि इहो 78 79 जो दौरु आहे। इन में पहिरियों हूअं त साईं असांजे ॻोठ जो आहे, उनखे पेपे जो आहे, ज़िले जो आहे, उनखे नंढियूं ते ॾिसंदा रहियासीं। पर पहिरियों दफ़ो आउं उनजी क्लास में उन ज़माने में वञी वेठुसि, जॾहिं आउं अञा मैट्रिक जो शागिर्दु हुउसि। हुनजे जेको पढ़ाइण जो तॾहिं मूं अंदाज़ु ॾिठो, थोरे जो हू एलिमेंट्री कॉलेज जो उस्तादु हो, उस्तादनि खे पढ़ाईंदो हो। पर 1983 में 84 में वरी असां अञा जेको सो उस्ताद जेके से मुक़ररु थियासीं, त असांखे PTC बि कराई। तॾहिं जल्दी PTC कराई वेंदी हुई। ऐं साल जो सॼो कोर्स हूंदो हो, उन खां अॻु में त 2 साल हूंदा हुआ। ऐं साल जो कोर्स, ऐं उन में जेके सब्जेक्ट विरहायल हूंदा हुआ इलाही हूंदा हुआ। पर साईं जेको पढ़ाईंदो हो उहो एजुकेशन साइकोलॉजी पढ़ाईंदो हो। तइलीमी नफ़्सियात जो सब्जेक्ट हूंदो हो, जो घणो करे उहो पढ़ाईंदो हो। ॿिया सब्जेक्ट पढ़ाईंदो, पर उहो ख़ासि करे पढ़ाईंदो हो। मूंखे यादि आहे त जॾहिं, छाकाणि त तॾहिं ईअं कोन हो त अधु शागिर्द वेठा हुजनि, पर सॼी जेके से क्लास भरियल हूंदा हुआ। ऐं उहे एॾा भरियल हूंदा हुआ जो माण्हूअ खे विहण लाइ जॻह मस मिलंदी हुई। जेकर कॾहिं कॾहिं ईअं थींदो को घटि हुजनि शागिर्द। वेलकम सां गॾोगॾु डॉक्टर साहिब खे गुज़ारिश कंदासीं त पाण अचनि ऐं अची पंहिंजी गुफ़्तगू कनि। आउं जंहिं शख़्सियत जे बारे में तव्हांखे ॻाल्हियूं ॿुधाइणु चाहियां थो, उन सां मुंहिंजो तइल्लुक़ ज़िंदगीअ जे 15 सालनि खां थियो आहे। ऐं वेंदे साईं जी इंतकाल ताईं उनजे अस्पताल में 2-3 कलाक पहिरीं आउं उन सां ॻाल्हाए मुलाक़ात करे आयो आहियां त पुठियां उनजो इंतकाल थियो। जॾहिं मुंहिंजो किताबु छपियो कजला सर ते शाम, मूं अर्पणा कई साईं रंगरेज़ खे, त मूंखे ॾिसणु लॻो। चयाईं, बाबा अॼुकल्ह पुट पंहिंजे पीउ खे बि यादि नथा कनि, तूं एॾो मूं ते महिरबान आहीं, इहा तोखे शाबस आहे। मूं चयो त साईं 15 सालनि जी उमिरि में आउं जॾहिं पढ़ंदो हुउसि अब्दुर्रहीम कात्यार हाई स्कूल में, तॾहिं तव्हां मुंहिंजा क्लास टीचर रहिया। ऐं मैट्रिक 75 में पास कयुमि, तॾहिं बि तव्हां मुंहिंजा क्लास टीचर हुआ अब्दुर्रहीम कात्यार हाई स्कूल में। थियो ई हो त साईं GM सैद जी पार्टी में रहण जे करे साईं ग़ुलाम हुसैन रंगरेज़ खे दर दर जा धिका खाइणा पिया। मक़ामी माण्हुनि हुनखे बर्दाश्त न कयो, कॾहिं ख़ैरपुर कॾहिं कराची। हीअ ॻाल्हि तमामु डिघी आहे जेका संदन आत्मकथा में लिखी पई आहे। जेकॾहिं कंहिं किताब खाने बदोश रूह जी कथा पढ़ियो आहे त सॼी हक़ीक़त उन्हनि जे अॻियां अची वेंदी, जंहिंमें हुन पंहिंजे दोस्तनि खे, अहबाबनि खे, शागिर्दनि खे तस्वीरनि सां साईं GM सैद जो बारहा ज़िक्र कयो आहे। इहे सभु शयूं उन में आहिनि, लिखियूं पियूं आहिनि, मूंखे हिते दोहिराइण जी ज़रूरत कान्हे। अॼु आउं इहा शइ अव्हां जे अॻियां रखणु थो चाहियां त उन वक़्त में साईं रंगरेज़ जॾहिं अब्दुर्रहीम कात्यार हाई स्कूल में आयो त उनजो कारण ई हो, को डायरेक्टर उन ते महिरबानी थियो। उन चयो त तोखे ज़िले में बर्दाश्त नथो कयो वञे, अव्हां अहिड़ो को स्कूल ॿुधायो हैदराबाद ज़िले जो जेको बठोरे जे क़रीब हुजे, त असां तव्हांखे उते पोस्टिंग ॾेई छॾियूं। साईं जॾहिं अब्दुर्रहीम कात्यार हाई स्कूल में पोस्टिंग वठी आयो त असां 8वीं क्लास में पढ़ंदा हुआसीं। ऐं उते वॾो तइदादु पंजाबी शागिर्दनि जो हो, सिंधी सां गॾु, छो त हिन इलाइक़े में पंजाबी शागिर्द ज़्यादा आहिनि। ऐं असांखे ख़बर न पई, असां नंढा हुआसीं, 8वीं क्लास में पढ़ंदा हुआसीं, स्कूल में फ़साद पैदा थी वियो। इहा ॻाल्हि बि साईं लिखी छॾी आहे पंहिंजे आत्मकथा में। फ़साद इन ॻाल्हि तां पैदा थियो त हीअ GSN जो आहे शागिर्दनि खे ख़राबु कंदो, ऐं पंजाबी छोकिरा अॻुवाणी करे बाइकाट करे बीह रहिया क्लासनि जो। इहा ॻाल्हि बि साईं इन किताब में लिखी आहे।
असां अणसमझूं 8वीं क्लास जो ॿारु एतिरो शऊर कोन हो, असां बि वञी मुखालफ़त कई त रंगरेज़ असांखे न खपे। उस्ताद बि इन ॻाल्हि में शामिलु थी विया, छाकाणि त साईं रंगरेज़ लियाक़तनि में अज़ीम उस्ताद हो ऐं मक़ामी उस्तादनि खे इहा तकलीफ़ पैदा थी त जेकॾहिं अहिड़ो उस्ताद हिते अची वियो त असांजो मान घटिजी वेंदो। इन ई करे बग़ावत कराई वई। साईं हेडमास्टर खे चयो त तव्हां मूंखे लिखी ॾियो, जॉइन नथा करायो ऐं वापसि थो हलियो वञा, या मूंखे मुंहिंजो क़सूरु ॿुधायो। त पंजाबी हेडमास्टर हो, आफ्ताब नालो हुउसि, उन चयो भाई ये शागिर्द नहीं मान रहे। जी ठीक है, मुझे लिख के दो। साईं उनखां लिखाराए वियो डायरेक्टर वटि, उन्हनि खे चयो, एक्सप्लेनेशन काल बि निकिती हेडमास्टर ते ऐं रीपोस्टिंग कयो वियो साईं रंगरेज़ खे उते अब्दुल कात्यार में। जिन माण्हुनि पंहिंजी ज़िंदगीअ जो हिकु वॾो अरसो सिंधी क़ौम तरक़ी पसंदी ऐं क़ौमी सोचण लाइ वक़्फ़ु कयो ऐं हिकु जदोजहद कई। आख़िर असीं हुननि खे छो था यादि कयूं? यादि इन करे कबो आहे त जीअं नए नस्ल खे ख़बर पवे त के अहिड़ा मोती ऐं हीरा बि हुआ जिन वटि हिकिड़ो मक़सदु हो ऐं उहे आदर्शी माण्हू हुआ। हाणे अॼोके प्रोग्राम जी हिकिड़ी ख़ासि ॻाल्हि जेका तमामु घणी मूंखे वणी आहे त हिते हाणे ग़ुलाम सिंह रंगरेज़ हिकु ख़ूबसूरत शाइर, हिकु क़ौमी डिबेटोइट क़ौमी कारकुन, हिकिड़ो मिसाली उस्ताद ऐं हिकिड़ो बहादुर पीउ। हाणे चइनी किरदारनि ते आउं सम्झां थो त हिन दफ़े हक़ीक़त इहा आहे त टॉपिक्स भराए छॾिजनि। त मिसाली उस्ताद केॾो वॾो, मूंखे आउं हुन खां वधीक मूंखां वधीक ॼाणे कोन सघे त उहो केॾो मिसाली उस्ताद हो। यानी त हुनजे सियासी सरगर्मियुनि जे करे हुनजूं बदिलियूं बि थियूं, पर हुन पंहिंजी महिनत सां तइलीम जे मैदान में हज़ारे शागिर्द पैदा कया। जीअं साईं ज़िक्र कयो त लाड़काणे खां छोकिरो आयो आहे हुनजे जनाज़े में शिरकत करणु। तंहिंखां पोइ मूंखे यादि आहे त वरी ट्रेनिंग कॉलेज में हुनजी बदिली थी त वञी सिख। हाणे विचोलो क्लास जो माण्हू रहे किथे? तव्हांखे ख़बर आहे त हैदराबाद में मुंहिंजो जेको आश्रम या मुंहिंजो घर सियासी वर्करनि जो हिकिड़ो मर्कज़ हूंदो। ग़ुलाम सिंह रंगरेज़ 3 महीना उते रहियो, पर हू मां त मूंखे यादि आहे त हिकिड़ो नेरनि खणी वञो वियोसांसि त वेठो लिखे। मूं चयो रंगरेज़ साहिबु छा राति कोन सुता हो छा? चई नोट्स पे लिखे। त मूंखे महसूसु थियो त हुन माण्हू में अॼु असीं गोसुड़ उस्ताद, यानी मूंखे यादि आहे मातली जे पासे हिकिड़े स्कूल में वियुसि के इलेक्शन वर्क में दोस्त सां गॾु, त ॿार त वेठा हुआ, बाबा उस्ताद किथे आहे? चऊं उस्ताद ईंदो ई कोन्हे। उस्तादनि वरी पंहिंजा हिकिड़ा किराए ते हिकिड़ा रखी छॾिया आहिनि, पाण खणंदा ₹1,00,000 20,000 में मास्तर। हाणे इहो त ॿियो मौज़ू आहे, पर सिंध जे क़ौमी तहरीक जी तारीख़ इहो सभु ॾाढी डिघी आहे, तवील आहे। इन ते जेतिरो बि ॻाल्हाइजे, जेतिरो बि लिखिजे, उहो घटि आहे। आउं सम्झां थो त पाकिस्तान जे हिन जाग्राफी पोज़ीशन में सिंध जे अदीबनि, सिंध जे क़ौमी कारकुननि ऐं सिंध जे शागिर्दनि माज़ीअ में जेके क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि, उन जो मिसाल तव्हांखे ॿिए हंधि कोन मिलंदी। ग़ुलाम सिंह रंगरेज़ बि उन्हनि मां हो। बटोरे जी ॻाल्हि निकिती, अब्दुल फताह अब्द, कामरेड कासिम पत्थर सिंधी, कंहिंखे यादि बि कोन्हे, हिन ते पाण प्रोग्राम कंदासीं। सर्वेश सिजावली, इब्राहिम मुंशी, अब्दुल फताह अब्द ऐं ग़ुलाम सिंह रंगरेज़ जी साईं जीअं सां मोहबत हूंदी हुई। ग़ुलाम सिंह रंगरेज़ सां मुंहिंजी पहिरीं मुलाक़ात 1967 में थी, जशीन रूह राण बेसंताल हैदराबाद में। बेसंताल उन ज़माने में अयूब खान जो ज़मानो हो, 1 यूनिट में सिंध क़ैद हुई। कालाबाग डैम मलिक अमीर मोहम्मद ख़ान जेको आहे सो गवर्नर हो, मरसूर हसन ख़ान साईं हैबतनाक कमिश्नर। केरु ॻाल्हाए? सिंध जा MNAs जेके वेंदा हुआ क़ौमी असेंबलीअ में, त सवाइ पाणी जे गिलास खां सवाइ हिकिड़ो अखर कोन ॻाल्हाईंदा हुआ। उते रूह राण जो जेको जलसो थींदो हो, क़ौमी कारकुननि लाइ हिकिड़ो साह पैदा कंदो हो। उते ग़ुलाम सिंह सां मुंहिंजी वाक़फ़ियत थी, ॿियनि केतिरनि सां थी, ऐं उहा मोहबत जेका आहे हुनजी वफ़ात ताईं मुंहिंजी क़ाइमु रही। को वक़्तु त अहिड़ो आयो जो ग़ुलाम सिंह रंगरेज़ ऐं अब्दुल फताह जो ॿियो घरु मुंहिंजो घरु हो,
या हैदर मंज़िल कराची, या सन, या मुंहिंजो घरु। मोहम्मद ख़ान मजीदी, मोहम्मद मलेराई इहे ईंदा हुआ ऐं उन वक़्तु इहा ॻाल्हि न हुई। हिकिड़ो मां चवंदो आहियां न सहप ॾाढी हुई, हिक ॿिए खे सहप। हाणे उहा ॿी ॻाल्हि आहे त मुंहिंजी हुन सां केतिरी मुहबत। हिकिड़ो मिसाल थो ॿुधायांव त 1980 में मूंखे जी शौक़ु जाॻियो, नसीर नज़म लिखियुमि, उहो किताबु छपियो पुनर्मिलन। हाणे विरहाङे खां पोइ इहो पहिरियों किताबु हो पुनर्मिलन। हुन में हिकिड़ो मुंहिंजो नज़म हो त दूर दूर ताईं राह काई रोशन न हुई, ॾींहं जे हिन सफ़र में वेंदो अधु पंध में खुटी, शाम मंज़िल थी वेंदी कॾहिं तुंहिंजी मुंहिंजी, कॾहिं त मूं सोचियो कोन। साईं मुंहिंजे लाइ वस बाहि भरी। ग़ुलाम सलंगर साईं जीज़ होटल में मूं फंक्शन कयो, नूरदास शाह, तनवीर अब्बासी सभु हुआ उते। तनवीर पंहिंजे रंगरे साहिब मुंहिंजे ख़िलाफ़ु तक़रीर बि कई ऐं वरी पोइ हिलाल पाकिस्तान में हिकिड़ो सख़्तु मुंहिंजे ख़िलाफ़ु मज़मून बि लिखी। उहो नज़म संदसि हिन शाइरीअ किताब में शामिलु आहे त बाबा शाम असांजी मंज़िल कान्हे, शाम असांजी मंज़िल कोन थींदी, असांजी सुबुह मंज़िल आहे। त इहा हुई सहप त केतिरी बि दोस्ती हुजे, केतिरी बि मुहबत हुजे, पर जॾहिं इख़्तिलाफ़ु कजे इख़्तिलाफ़ु थी सघे थो। अव्हां जे लाइ ख़ासि ॻाल्हि त वई साहिबु तव्हां नोट कजो त इख़्तिलाफ़ खे बरसहप जेको मादो असां वटि हाणे निकिरंदो पियो वञे। हाणे रंगरे साहिबु मूं तव्हांखे ॿुधायो त कमिटेड शाइर हो। हाणे हींअर साईं ज़िक्र कयो त जेल में वियो। असुलु ॻाल्हि इहा थी त 74 में अची सभु असां ते हुआ वारंट। असां चयो त भई हाणे कराची में थियासत एकड़ हाल में साईं जी सालगिरह मल्हाइजे। सालगिरह बि हिकिड़ी तकरीब हूंदी हुई, उते अची त कोन वञी सघियासीं। उते इब्राहिम मुंशी साहिबु वॾो हिकिड़ो ख़ौफ़नाक शहर पढ़ियो। शहर छा पढ़ी, ॿिए ॾींहुं साईं ग़ुलाम सिंध अंग्रेज़, इब्राहिम मुंशी, अली हैदर शाह, सैयद इमदाद शाह कराची जेल में। पर उहो जेल बि हुन इंतिहाई बहादुरी सां कटियो ऐं हिकु मिंट बि ईअं न चयईं त का मुंहिंजी का ख़बरचार वठो। कुझु माण्हू वीचारो मोहम्मद मलेराई कोन हाज़िरी ते वेंदो हो, पर हुन माण्हूअ बहादुरी सां जेल कटियो ऐं कॾहिं बि ईअं कोन चयईं त मूं सिंध लाइ छा कयो।